अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उन्नड़ मातिले मां ख़बर शामिल कयो था। न्याज़ जरवार बलोच जी मातिले में मासूम बाड़ा मंशियात वापराई विकिरो करे रहिया आहिनि। मातिले शहरनि पारां अहिड़ी वीडियो भरे वायरल करण बैदि मातिली पुलिस मातिले जे खुमार में मदहोश बणियल शहर जो चवणु आहे त मातिले में मेनपुरी ऐं सफ़ीना सरियाम विकिरो थी रही आहे। मासूम बाड़ा जंहिंजे हथनि में किताब ऐं कलम हुजणु घुरिजनि, पर अफ़सोस जो असांजे कानून जे रखवालनि जी नाअहली हथ धर्मी सबबि मासूम बाड़ा मंशियात जा आदी बणिजी चुका आहिनि। काफ़ी बाड़ा ख़ुदि मंशियात विकिरो करे रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल बरक़रार रही त हितां जे मासूम नौजवान जो मुस्तक़बिल तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। मातिलीअ जे सान्या मंदिर IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त मातिलीअ में फर्ज़ शनास पुलिस ऑफिसर मुक़ररु करे हितां जे मासूम ॿारनि ऐं नौजवान जे मुस्तक़बिल खे तबाह ऐं बर्बाद थियण खां बचायो वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।